तबारक व तआला फिल कुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ुर रब्बिरहम्हुमा कमा रब्बयानी सगीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक बावाज़े बुलंद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। हो तक जान हिसाब सोहना आओ तडो ही आहिया। हो तक जान हिसाब आओ तडो ही आहिया। मेरे मुझे मन में नाहे को सवाब जानिब कहिड़ो जवाब ॾींदुस हर हिक ॾोह जो। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, मुझे सुहणे करीम रब अज़्ज़ व जल्ल जा अणगणिया ऐं अणखुट एहसान जंहिं मुझे सुहणे करीम रब अज पंहिंजी ख़ास निगाह फरमाए तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे पाक दरबार में अॼु क़बूल फरमायो। भले सुभान अल्लाह आस्ते कयो। मां न की घणो नारनि जो शौक़ीन हाँ, न की तो कोन चयो सुभान अल्लाह तो कोन चयो, न मूंखे सिर्फ़ हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे त अल्लाह जे मख़लूक खे थोरी ॻाल्हि सम्झ में अचे ऐं उन्हनि जे दिल में लहे यार शल राज़ी थी पवे। बस मुझा प्यारा दोस्तो, दुनिया जे अंदर चूंड थींदी आहे, चूंड थींदी आहे पर थींदी वक्त जे हिसाब सां आहे। अमीर पंहिंजे खुशन में पंहिंजे हिसाब सां चूंड कंदो आहे, रईस पंहिंजे हिसाब सां चूंड कंदो आहे ऐं इहा चूंड रुगी दुनिया जो दस्तूर कोन्हे, मुंहिंजो अल्लाह भी चूंड कंदो।
ऐं अॼु ई तव्हांजो हिते गॾु थियण या मुंहिंजे करीम रब जी चूंडा। रईस बि चूंडींदो आहे छाजे लाइ? कॾहिं वंगार जे लाइ, कॾहिं कंहिंखे ॿधाइण जे लाइ, कॾहिं कंहिंखे का कुछ ॾियण जे लाइ, कॾहिं कंहिंखां वोट वठण जे लाइ। अमीर बि चूंडींदो आहे, सभु को चूंडींदो आहे। मुंहिंजो अल्लाह बि चूंडींदो आहे छाजे लाइ? पंहिंजे यादि जे लाइ। मुंहिंजे करीम रब अॼु तव्हांखे चूंडियो पंहिंजे यादि जे लाइ, छो त उन पंहिंजे सुहिणे क़ुरान में वाइदो फरमायो आहे। कहिड़ो? फज़कुरूनी अज़कुरुकुम। मुझे सुहिणे करीम रब वाइदो फरमायो आहे, ओ मुंहिंजा बान्हेड़ा, तू मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। कंहिंजे यादि में वेठा आहियो हिते मिठा? अल्लाह जी यादि में वेठा आहियो। कंहिंजे ज़िक्र करण जे लाइ? अल्लाह जो ज़िक्र करण जे लाइ घर छॾे, बचड़ा छॾे, कम कारियूं छॾे, बिस्तरा छॾे। यार सोच त सही, ओ मुझा मुसलमान भा मिठड़ा, सोच त सही। कमजोर इंसान, ज़ईफ इंसान, बेवस इंसान, गुनहगार इंसान, बेवफा इंसान, ये सभई कमजोरियूं तो असां में मौजूद आहिनि। इन्हनि सभिनी कमजोरियुनि जे बावजूद सब कुछ दुनिया जा मफ़ादात छॾे हिक यार खे यादि करण जे लाइ गॾु थिया हूं। मां तोखां थो पुछां, जंहिं न यार जे यादि जे लाइ सब कुछ छॾे गॾु थिया हूं, छा उहो सुहिणो तो असांखे छॾींदो? पंहिंजे दिल खां पुछ, पंहिंजे दिल खां पुछ। कॾहिं बि मुंहिंजो करीम रब, जॾहिं तूं असां ई पंहिंजे दोस्त खे कोन छॾींदा हो त मुंहिंजो रब कीअं छॾींदो? जेको पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में ईअं वाइदो करे त फज़कुरूनी, ओ मूंखे यादि करण वारा, तूं ईअं न समझजां त तो मूंखे यादि कयो आहे ऐं मूं तोखे निधण को छॾियो आहे। न न, फज़कुरूनी, ओ मूंखे यादि करण वारा, अज़कुरुकुम, मां भी तोखे याद थो कयां। जेकॾहिं तूं फर्श ते याद थो करी त मां तोखे अर्श ते याद थो कयां। जेकॾहिं तूं तन्हाईअ में याद थो करी त मां पंहिंजे वहदानियत में याद थो कयां। जेकॾहिं तूं हिन ॻोठ जे अंदर इज्तिमा जे सूरत में याद थो करी त मां रब तोखे पंहिंजे नूरानी फरिश्तनि में वेही याद थो कयां। मुंहिंजो ख़ुदा बेवफा न आहे। चओ मुंहिंजो ख़ुदा बेवफा, चओ मुंहिंजा मिठड़ा, बस मूं सां रुॻी थोरो ॻाल्हाईंदा। चओ मुंहिंजो ख़ुदा बेवफा न आहे, न मुंहिंजो ख़ुदा बेवफा आहे, न मुंहिंजो महबूब मुस्त। हिकिड़ो आशिक खिले पियो, पुछण वारनि पुछियो, मियां खिली छो थो? जे ख़ुशीअ में थो खिला। कहिड़ी ख़ुशीअ में? जे ॿिनि करीमनि जे विच में हा। जे कीअं? जे हिकिड़ो करीम पुछंदो गुनाहनि जो हिसाब ॾे, ॿियो करीम चवंदो मुंहिंजो आहे, माफ़ करे छॾीसि। वठण वारो भी करीम, मुआफ़ी ॾियारण वारो भी करीम, सद शुक्र के हस्ते मियाने दो करीम। मुबारक है मुसलमान तोखे जो बिन करीमन जे विच में है। दुखियो न थींदे यार, तू दुखियो न थींदे, बस रुगी थोड़ी हिम्मत कर। हे जेको न कनेक्शन आ, इहो कनेक्शन छिन न। तू ॾिसंदो हई त जेकॾहिं हिकिड़ी तार में भले 20 सनड़ियूं तारूं हूंदियूं हन, पर उन 20 जूं 19 टुटल हूंदियूं हन, पर जे हिकिड़ी बि न तार कंहिं कनेक्शन में ॻंढियल हूंदी आहे त पावर ईंदो आहे। 20 मां 19 टुटलूं हुजनि, पर हिकिड़ी बि जेकॾहिं मिलियल आहे त यार पावर ईंदो। हथ लाईंदे त चिणगू ॾींदी, यार पुठियां कनेक्शन मिलियल आहे। अड़े यार, हे दुनिया जे बिजलीअ में जेकॾहिं 20 मां 19 टुटी वञनि, हिकिड़ी मौजूद आहे, तॾहिं बि पावर अचे थो। तूं त सॼो सारो यार सां गॾियो पियो आहीं, तो वटि पावर न ईंदो त कंहिं वटि? बस पाण संभाल, थोड़ो फर्क आहे। अॼु खुली था ॻाल्हायूं, जे तव्हां इंतज़ार खुली कयो आहे।
त सजण साईं जो फ़कीर थकल पंहिंजी जगह ते पर खुली था ॻाल्हायूं। मुंहिंजा महबूब मुर्शिद सजण साईं दामत बरकातुहुमुल आली हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾींदा आहिनि। ऐं ग़ुलाम आहियां उन्हनि जो, ग़ुलाम जे हैसियत में उहो मिसाल थो पेश कयां। मुंहिंजा सजण साईं फरमाईंदा आहिनि, ओ फ़कीरो तव्हां शेर आहियो, शेर। लेकिन फ़र्क़ु कहिड़ो आहे? हिकिड़ो हुयो रेढार, रिढूं चारण वारो। रिढूं चारींदे शींहं जो नंढड़ो बचिड़ो हुनखे हथ अची वियो। उनखे तातियईं, खीरड़ो प्यारियईं, समझदार थियो। रिढुनि सां गॾु हुनखे रोज़ खणी वेंदो हो। सादड़ी ॿोली थो ॻाल्हायां, सफ़ा बहराड़ीअ वारी, जे नंढड़ो ॿार बि सम्झे, गाॾे वारो बि सम्झे। उहो रिढुनि सां गॾु खणी वियो। हिकिड़ो दफ़ो शींहं आयो शिकार करण जे लाइ। ॾिठईं त रिढुनि जो वॻा काहे पियो। जेॾी महिल रिढुनि ते अचे विच में पहुतो, ॾिठईं त असां शींहनि जो बचिड़ो रिढुनि सां गॾु थो चरे। शेर खे पंहिंजी दिलि ऐं ग़ैरत जागी त असांजो बचिड़ो रिढुनि सां गॾु थो चरे। अॼु हिननि रिढुनि जो शिकार न कबो जेके असांजे बचिड़े खे गॾु चारीनि थियूं पयूं। वञी पासे में पंहिंजे ज़ुबान में शींहं खे चयईं, ओ बचिड़ा तूं असांजो हई, हिन रिढुनि सां कीअं ॻंढियो हई? हे त असांजो शिकार हन, हिननि खे त असां चीरे फाड़े खाईंदा हूं। उन शींहं चयसि त ॻाल्हि ॿुध, तूं अलाए केर हई, मां तोखे नथो सुञाणा, मां हिननि सां गॾु रिढां। शींहं खे ॾुख थियो। दोस्तो मां अर्ज़ कयो त भले सुभान अल्लाह तव्हांजो मसलो आहे, चवण सां नेकी मिलंदी, लेकिन सम्झो ज़रूर, मक़सद आहे मेन सम्झण जो। शींहं खे ॾुख थियो, मोटी पियो। अचे गिदड़ खे घुराई। वॾेरो बि ईंदो आहे त कंहिं मुशीर अकुलमंद खे घुराईंदो आहे, पोइ भले कमदार ई छो न हुजे, ख़बर अथसि अकुल वारो आहे त उन कमदार खे घुराईंदो, ॾे ख़बर हे एकड़ हीअं फेराइणो आहे। हो चवंदो रहिस हुकुम कर, बसि हीअं करे हीअं कर, कमु तयारु आहे। हर जगह ते हूंदा न लाठड़िया, ईअं सिस्टम आहे हिकिड़ो। शींहं बि ॾिठो त असां जानवरनि में बादशाह त असां हूं, पर होशियार आहे गिदड़। गिदड़ खे घुराई। ओ गिदड़, चई जी बादशाह। चई असांजो बचो रिढुनि सां गॾु थो चरे, कुझु नथो ॿुधाए, हिकिड़ो ई ॾस ॾे जो मां इस्तेमाल कयां थो, बचो असांजो थिए। चई रहिस बसि ॻाल्हि वेतिरी। ख़बर अथव लाठड़िया तो ही टंग मां पुट ॾींदा आहिनि मिंट। अल्लाह से रहम करे पंहिंजो। सच चई यार रुसे त रुसण दे, फणीअ ॾींदे जे वार खुसे त खुसण दे। सच तुंहिंजे ज़िंदगीअ जी सूंहां, फणी तुंहिंजे वारनि जी सूंहां, ॿई सूंहं न विञाइजां। गिदड़ कर ख़बर चई सोना, सुभाणे वरी वञ, साॻिया जुमला वरी चवींसि, पोइ गिदड़ तोखे ईअं ई चवंदो त मां रिढो आहियां, पोइ तूं कावड़िजां न, जीअं अॼु मोटी आहीं। छा कयां? जे भर में चइजांसि तूं रिढ ई सही, पर हिकिड़ो कमु कर, थोरो इन पुछ खे हीअं करे ठकाड़ो त ॾियारे ॾेखार। जे पोइ छा थींदो? चई जेको थींदो पाण ॾिसजां। शींहं वियो ॿिए ॾिहाड़े, ॾिठई साॻियो हसबे मामूल, रिढुनि सां गॾु शींहं जो बचिड़ो आयो। भर में चयसि ॻाल्हि ॿुध, कल्ह बि तोखे चयो अथमि तूं असांजो हई। चई मां तव्हांजो न आहियां, मां रिढो आहियां। चई ठीकु आहे, रिढ ई सही, पर थोरो पुछ जो ठका त ॾे। हुनजो पुछ खे वठी थोरो ईअं सटको ॾिनो, ठका जो थियो त वठी थियूं रिढूं भॼनि। जेॾी महिल रिढूं भॻियूं त शींहं नियारे चयसि ॾे ख़बर। चई हाय अफ़सोस, हुयुसि त शींहं, पर रिढुनि सां गॾु रही रही मां बि रिढ थी वियुसि। मुझा महबूब मुर्शिद सजन साईं दामत बरकातुहुल आली फरमाइंदा, ओ फ़कीरो, ही जेको इंसान आहे न, जंहिंखे न मुंहिंजे रब हीअ सुहिणी सूरत ॾेई करे मदीने वारे जो ग़ुलाम बनायो आहे, इहो हिकु हिकु ईअं जीअं शींहं बादशाह हुआ, ईअं हिकु हिकु बादशाह हुआ, पर काश पंहिंजे पाण खे सुञाणे रिढुनि जे पुठियों न लॻे, रिढुनि सां गॾु रिढ न थिए त हिकु हिकु तव्हां में शींहं, शींहं मां मुराद बादशाह हुआ, बादशाह मां मुराद हुकूमत करण वारो। कीअं हुकूमत कंदो? मुंहिंजे रब जो फरमान आहे त तूं मुंहिंजो थी, सभु कुझु तुंहिंजो। बादशाही छा खे चइबो आहे? बादशाह उनखे चइबो आहे जंहिंजो सभु कुझु हुजे। मुंहिंजो अल्लाह चए थो तूं मुंहिंजो थी, सभु कुझु तुंहिंजो आहे। तूं हिकिड़े मुखों डिॼ, सभिनी खे तोखां थो टिजारियां। मौला जे न डिॼां त रब चवंदो जो मुखां नथो डिॼी न, पोइ राति जो पंहिंजे पाछे खे ॾिसी छिरक पाण छॾींदे, ॿियो केरु कोन छॾींदे। असांजो हाल इहो आहे। सच ॿुधो, सच सम्झो। त मुंहिंजा दोस्त, मां अर्ज़ पे कयो त अॼु तव्हां सां ख़ुशि नसीब हूं, छो जो अल्लाह फरमायो फ़ज़कुरूनी, तव्हां मूंखे यादि करण वारो
अज़कुरुकुम मां भी तहां के तो पियो याद कया। हिन इलाइके जो MPA MNA सिंधी में सौली सिंधी में तो समझाई मुझा दोस्त। तकरीर नालो जज्बात जोशन जो ना है, तकरीर नालो दीन जो पैगाम समझाइण जो नालो आ। अज जी महफिल अजीम आ, एक मोहब्बत वारा वेठा हो, यो मियां बशीर अहमद। अज उन जो बाबू भी खुश नसीब आ, एड़ी महफिल नसीब थी है जेका इस्तकबाल या रमजान आ। रमजान महीने जो इस्तकबाल थी रहे आ। उम्मीद है इंशाअल्लाह ताला सुभाणे रात मता रमजान थी वने। ई तोहफो आ मुझा दोस्त मुसलमानन जे ला खुश नसीब आयो। त मां अर्ज पे कयो मुझा दोस्त, दुनिया जो इलाके जो MPA MNA जे कदे तो दे न को न्यापो खणी अचे तज तोखे फलाणे हितो जो MP MNA केरा सही जफर अली शाह बियो से असगर अली शाह कहे न गरीब के जे न्यापो मिले तो बाबा साईं असगर शाह जो तोखे याद कयो आ, छा तो समझी खुशी में सजी रात निंड रहींदस? ईमानदारी सां ॿुधायो, सजी रात निंड कोन कंदो, कपड़न के पियो छंडींदो त केड़ो वगो पाया, सिंध कीअं कढां, टोप कीअं पाया, मन थी खुशबू हणी। अज साईं असगर अली शाह मुखे याद कयो आ। छो थो खुश थे त मां एकड़ो गरीब मिस्कीन हां, मुखे साईं असगर शाह याद कयो आ। ओ मुंहिंजा दोस्त इहा बि पक कोन्हे त ॿुधाइण वारा अलाए कूड़ हयो अलाए सच ॻाल्हायो, इहा बि पक कोन्हे का पोइ बि सॼी रात ख़ुशीअ में निंड न आई थई। पर अॼु ॿुध, अॼु जेका तोखे ॻाल्हि ॿुधायां थो पियो इहा कूड़ी कान्हे का, इहा ला रैब फीह में मौजूद आ, यानी क़ुरान में मौजूद आ। उन खालिक कायनात चयो फज़कुरूनी अज़कुरुकुम, तू मुखे याद करण जे लाइ वेठो आहीं, मां भी तोखे याद करे रहियो। अॼु तो असांखे केर याद करे रहियो आ? गला गला केर? मुझो करीब रब उन याद कयो आ त तू असां खुशी न कंदासीं? छा अल्लाह ताला जे कुदरत जी ताकत, अल्लाह ताला जी अजमत, अल्लाह ताला जो शान तहां सां वटि एतिरो भी कोन्हे छा? ओ मुसलमान, हकीकत इहा थई अज सजी रात खुशू कर त मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो तो मुंतखिब कयो, तो चूंडियो लखन मां करोड़न मां असां खे चूंडियई, जिंदगीअ में उहे घड़ियूं ॾिनई जेके तुंहिंजे याद ला वेही तुंहिंजी याद में गुज़ारियूं। फज़कुरूनी अज़कुरुकुम, इहो त ॿुधो अथव न, पर इहा अधु आयत आ। सॼी आयत अञा ख़बर अथव छा आहे? वश्कुरूली वला तकफुरून, मुझे अल्लाह फरमायो शुक्र कर मुझो, ना शुक्री न कयो। अजीब हुकुमा ओ मुझा करीम रब, अगी गाल त समझ में आई, तहां मुखे याद कयो, मां तहां के याद कया। मौला इहा त गाल समझ में अचण वारी आ, पर इहा गाल समझ में कोन आई। पहिरीं असां याद कयो, बाद में तो याद कयो, वरी चवी तो त शुक्र कयो, ना शुक्री न कयो। मौला शुक्र तॾहिं कयूं हां जॾहिं पहिरीं तू याद करी हां। मुंहिंजा मौला क़ुरान त चवे तो पहिरीं तहां याद कयो, पोइ मां तहां खे याद कया। शुक्र छाजो कयो? मुझो करीम रब फरमाए तो ओ मुझा बानड़ा, इहो ई त पर्दो आ, इहो ई त राज आ। जॾहिं इन राज के समझी वे त तू वेठो फर्श ते हूंदे दिल तुंहिंजी अर्श जा दीदार कंदी। इहो ई त पर्दो आ विच में, इहो ई त नंढड़ो राज आ। इन राज खे ई त समझणो आ। जन इन राज के समझो न, तू ही तू लगी पई आ, उन्हनि जी तू ही तू लगी पई आ, तू ही तू भी ईअं लगी पई आ। ज़ुबान मां कुछ नथा था वञनि, यार कंदो थो वञे। करण वारो केर आ? अल्लाह। करण वारो केर आ? ओ मुझा करीम रब, राज कहिड़ो आ? मुझे करीम रब फरमायो ओ मुझा बानड़ा, छा तो मां करीम रब जो कुरान कोन पढ़ियो आ छा? इन्नल्लाह अला कुल्लि शैइन कदीर। ओ मुझा बानड़ा, कख भी मां अल्लाह जे हुक्म का सवा चुरी को न सघंदो आ।
जॾहिं कख भी चुरी कोन सघंदो आ त तोखे मां अल्लाह जी याद पढ़ई कान आई आ मां अल्लाह तुझे दिल में पंहिंजी याद विझी तोखे उन ला चूंडियो आ मुझो बेनियाज़ रब तो फरमाए ओ मुझा बानड़ा इन गाल जो शुक्र कर मता रहजी वनी केड़ी गाल जो तो मुझा मौला तुझा लख एहसान जो अज मुखे चूंडियो थई मां तुझे जिक्र वारी महफिल में बैठो हां खबर ते शुक्राने जो मजो केतरो आ दलील बाद में अज फकीरानी कचहरी बुध यार गोठ के बानो खान तीवण वारा फकीरानी कचहरी बुध अल्लाह जो नबी हजरत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते विंदो आ रस्ते में सवाली मिलंदा हन सब को सवाल कंदो आ ओ दिल पर अल्लाह जा नबी मुझो कमड़ो कयो अच जा मुझो न्यापड़ो खयो वञ ये न्यापड़ा विंदा हन ए तो खुश नसीब आही मुझे मदीने वारे यार जे करे वरना अग में इजाजत कान हुंदी हुई त पंहिंजे रब खां सिधो सो सवाल करे घुर नबी जे दरबार में वञ उते वञी सवालड़ा कर उहो तोखे जवाब दे मुझे महबूब मुस्तफा जा गुलाम मुझे करीम रब कुर्ब करे चयो ओ मुझा सोना नकी तोसां लेखो थो कया नकी तुझे हिनन गुनाहगारन सां लेखो थो कया दिलबर नकी छो तो दुनिया जो दस्तूर आ जे जो सिर वणंदो आ उन जो सरवाण भी वणंदो आ नंढड़ो मिसाल ॾियां खिलंदो घड़ी खन हमरा ॾिसंदा हो न जे कॾहिं घरवारी सां मोहब्बत हूंदी थस पो भले घरवारी वेचारी सादड़ी छो न हुजे भुल में भले लूण थोड़ो सजी भाजी में पइजी वने मिर्च भी सजी पइजी वनन पर हमरा जीअ जो ॿाहिरों ईंदो त अचण सां चंदो बिस्मिल्लाह उन मां ऐब कोन कढंदो पर जन घर में ठहियल नाहे केडी भी वेचारी भली भाजड़ी पचाए ईंदो त 10 ऐब कढंदो हिन में लूण घणो आ हिन में पानी घणो आ ही घणो आ ही घणो आ छाजे करे असल में हुन जो शय सा मसलो नाहे असल में हुन फकीर जी दिलड़ी ठरियल कोने या गाल सच्ची है ना ओ मुझा दिल पर यार ओ मुझा मुसलमान भा जैसा प्यार हुंदो आ उन जे हर अदा सा प्यार हुंदो आ तू असा निहारियो त सही कूड़ तो में असा में गिला तो में असा में उहो केड़ो गुनाह हुआ जेको तो असा न कयो आ लेकिन मुझे रब जा कुर्ब त दिस आहिन केडा कुर्ब रब जो कुरान पढ़ा तो बुध अल्लाह ताला जा बानड़ो मुझे करीम रब अल्लाह जे ज़ात बा बरकात हजरत मूसा अलैहिस्सलाम जे कौम के हिकड़ो खाधो खाइण ला दिनो घणा खाधा जवाब दे हिकड़ो खाधो खाइण ला दिनो खाई खाई थक जी पिया दुआ घुरियो काथे घुरियो अल्लाह जे नबी हजरत मूसा जे दरबार में रब कुरान नाज़िल फरमायो व इज़ कुल्तुम या मूसा लन नस्बिर अला तामिन वाहिदिन फदउ लना रब्बक युखरिज लना मिम्मा तुंबितुल अर्द मिन बक़लिहा हिकड़ो खाधो खाई खाई थक जी पिया ओ दिल बर मूसा डाढ़ा तंग थी विया हूं वारो कर करीम रब जे दरबार में दुआ घुर उहो इजाजत दींदो जमीन के तदह बियो कुछ पैदा कदी जो खाईंदासी मूसा सोहणे जी उम्मत हिकड़ो हिकड़ो खाधो खाए बे जेला दुआऊं घुराए ओ मदीने वारे घोट जा गुलाम हिकड़े कदह गादे वारे दे निहार सुबह का वठी शाम ताईं घट में घट 20 खां 30 ताम खाई रहियो आ यो सच्चा है या न कहजे करे खाई रहियो आ जवाब दे थोड़ो कोन जवाब ॾिने जो अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गम दर्द व्या
बारो बरो मुझा सुना तुझे करे चा बिलाल छा करम बहुवा सखी तुझी सखा बहुवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुझा मिठा तुझे करे ये जेके मुझे रब जा कर्म थई न ये कहजे करे हन गाला मदीने वारे यार जे करे कहजे करे मां अर्ज पे कयो सुनो मूसा कोहे तूर ते वनी रहयो आ बस रुगी टिन माण्हुनि जो ज़िक्र थो कयां मिलियसि त घणा पर वक्त जे हिसाब सां टिन माण्हुनि जो ज़िक्र कयां हिकिड़े चयसि त अल्लाह जा नबी जी सुहणा करीम रब जे दरबार में अर्ज कजा जिंदगी सजी दुखन में गुजारी थम सुख कदे डिठो ही कोन थम जिस्म ते कपड़ा भी कोनन के हाल दिस मुझो केड़ो आ ए जेके खजी जा वणन जा पन्नड़ा हन इनन सा पांजो जिस्म ढक्यो वेठो हां करीम रब जे दरबार में अर्ज कजा मुझा मौला मुते को रहम थे हाओ अगते हलियो हिकड़ो बियो मिलियो आ ओ सुहणा अल्लाह जा नबी भला बिन जो जिक्र तो कया टे खे भी छड्यूं था ओ अल्लाह जा सुहणा नबी अल्लाह एतरो कुछ दिनो आ हाने त संभाले भी नथो सघां रब जे दरबार में अर्ज कजा मुझा मौला कुछ घट कर कुछ बिन खे भी दे मुखे घणो थी वयो आ हजरत मूसा कोहे तूर ते पहुंची अल्लाह जे दरबार में अर्ज कए उतां जवाब मिलियो जी मोटियो आ पहिरी ओहो शख्स मिलियो जह चयो त मुझे रब मुखे घणो दई छड्यो आ अल्लाह जे दरबार में अर्ज कजा मुझा मौला हाने कुछ खुटा जवाब मिलियो आ हजरत मूसा जवाब थो दे त मुझे करीम रब फरमायो थे सुबह जो थी चवी तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह मझंद जो थी चवी तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह रात जो चवी तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेडी मल तेडी मल पानी पी चवी तो मुझा रब तुझा लख एहसान खीर पी चवी तो मुझा रब तुझा लख एहसान दुकान ते वेही चवी तो मुझा रब तुझा लख एहसान मुझो रब तो फरमावई मां अल्लाह जो कुरान करीम में वायदो आ मां अल्लाह जो पांजे मखलूक सा वायदो आ जेको भी मां अल्लाह जे नेमतन जो शुक्रानो अदा कंदो आ मां रब खुटाईंदो नया पर वधाए दई छडींदो हां तो रात दिए पे तो चई शुक्र आ मुझा मुझा मौला रब चवई तो खुटाईंदो सही पर हिकड़ो शर्त आ यो शुक्र करण छडे दे छा छडे दे शुक्र करण छडे दे त तोखे दुख अचे वींदा हाने असां जे दिमाग कम कयो त वाकई असां हक ते दुखिया हूं न शुक्र याद ही कोन्हे उन शख्स जवाब दिनो ओ सुहणा मूसा बुधाए त सही जेको करीम रब दिसण जे ला अखियूं अता फरमाए गाल्हाइण जे ला जुबान अता फरमाए ॿुधण जे ला कन अता फरमाए हलण जे ला पैर अता फरमाए उन जो शुक्र न कयां त बाक़ी कंहिंजो शुक्र कयां मां शुक्र करण कोन छॾींदुसि चई जे तूं शुक्र करण कोन छॾींदे त रब भी रहमतूं पंहिंजूं बंदि कोन कंदो ॻाल्हि समझ में आई अल्लाह जे रहमत के न जोश ॾियारणो थई शुक्र कर हजरत अली साईं जो नंढड़ो हिकड़ो जुमलो ॿुधाई नंढड़ो जुमलो सुहणे अली उल मुर्तजा शहरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो ओ अल्लाह जा बांदड़ो जी सुहणा पाण फरमायो ॻाल्हि ॿुधो थोड़े थोड़े अल्लाह जे दिनल रिज़्क ते राज़ी थी पो
सामो वेठन अर्ज कयो सोना जिंदगी जूं त अलाए केतिरियूं ज़रूरतूं हन थोड़े थोड़े ते राज़ी कीअं थी पऊं भला जे थोड़े ते राज़ी थी पऊं इन जो छा मिलंदो मुझे दिल पर अली फरमायो जवाब बुझजो सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा फरमायो ओ सालिक तोखे गाल समझ में नथी अचे पर तोसा कलाम ओहो करे रहियो आ जेके मदीने वारे घोट लक़ब दिनो अना मदीनतुल इल्म व बाबुहा वो जवान तो सा कलाम करे रहियो आ इन कलाम जो राज आ सोना राज कहड़ो आ मुझे दिल पर अलीउल मुर्तजा फरमायो दुनिया जे अंदर थोड़े रिज़्क ते राजी थी जदे कयामत जो दिहाड़ो थींदो जदे तू सवाब थोड़ा खणी अल्लाह जे दरबार में पहुंचंदे मलाइका चवंदा मौला गुनाह घणा थस नेकियूं थोरियूं थस मुझो रब चवंदो इनके जल्द जन्नत दे मोकलियो छो मुझा मौला रब चवंदो इहो दुनिया ते दुख ॾाढा ॾिठई सुख थोरा ॾिठई पोइ बि राज़ी हो दुनिया जे अंदर मुझे थोड़ी नेमत ते राज़ी थी पियो जो मां अल्लाह थोड़न अमलन ते राज़ी थी पियो हां इन दुनिया में हे दुनिया ही त दुनिया मज़राअतुल आखिरह ये दुनिया आखिरत जी बनी थई मुझा सोना जिया कमाईंदे जेतिरो कमाईंदे